अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में जैसा तव्हांजे लाइ मज़ेदार कैशू चिकन जी रेसिपी खणी आया आहियूं। ही कैशू चिकन ठाहिण जे लाइ सभिनी खां पहिरियां हिकु पैन में असां कुकिंग ऑयल विझूं था 4 खां 5 टेबल स्पून। थूम जो पेस्ट विझूं था 1.5 टेबल स्पून। अदरक जो पेस्ट विझूं था 1.5 टेबल स्पून। ऐं हाणे कुछ सेकंड्स जे लाइ पचाईंदासीं। हाणे विझूं था जीरो 1/2 टेबल स्पून ऐं तक़रीबन 1 मिनट जे लाइ पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था बग़ैर हॾीअ जो मुर्गी जो गोश्त 1 किलो। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां विझूं था सुकनि धाणनि जो पाउडर 1.5 टेबल स्पून। हेड विझंदासीं 1/2 टीस्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून। ऐं हाणे तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढकु ॾियूं था ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 5 खां 8 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ढकु ॾेई करे तक़रीबन 5 खां 8 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां ढकु हटायो आहे ऐं कसूरी मेथी विझूं था 1 टेबल स्पून। ऐं 4 खां 5 अदद टमाटा विझूं था। टमाटा विझण खां पोइ ढकु ॾियूं था ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे ढकु हटाए करे टमाटनि जी खिल लायूं था। टमाटा नरम थी चुका आहिनि। ऐं टमाटनि खे चङी तरह सां मैश कयूं था। टमाटनि खे चङी तरह सां मैश करे हाणे विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टीस्पून। लूणु विझूं था 2 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां विझूं था काजू 1 कप। ऐं हाणे चिकन खे तक़रीबन 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते भुञंदासीं। पंज मिनट्स ताईं चिकन खे विचोली बाहि ते भुॻो आहे। हाणे विझूं था योगर्ट 3 खां 4 टेबल स्पून। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ गरम मसालनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। ऐं हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ
हल्की बाहि ते कुणगी खे पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे ऐं असांजो मज़ेदार केशू चिकन हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयां थो तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।